अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जे करम सां निडी आइज़ पारां 3 रमज़ान खां 26 रोज़े ताईं मुसाफ़िरनि खे निडी आइज़ जी टीम इफ़्तारी कराई ऐं इंशाअल्लाह ताला सुभाणे निडी आइज़ टीम जी तरफ़ां दुकानदार, रक्शे वारा, चिंची वारा ऐं शहरवासियुनि खे ऐं समाजी माण्हुनि खे काफ़ी ॿाहिरनि खे दावत था ॾियूं त सुभाणे 27 रोज़े ते जेको आहे दस्तरखां विछायो वेंदो ऐं दस्तरखां उहो जेको आहे मुसाफ़िरनि खे बि इफ़्तारी कराई वेंदी ऐं हुते दुकानदारनि खे, चिंची वारनि खे ऐं गाॾे वारनि खे हर मुख़्तलिफ़ फ़क़िर से आवाम खे जेको आहे इफ़्तारी जो बंदोबस्तु कयो वियो आहे। जीअं त असां निडी आइज़ जो मक़सदु आहे इंसानियती ख़िदमत करणु ऐं मज़लूम माण्हुनि सां जेके ज़ालिम ज़ुल्म कनि था उनजो आवाज़ु इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं सोशल मीडिया ते उथारण आहे ऐं निडी आइज़ जी टीम पंहिंजी जदोजहद जारी रखी आहे ऐं इंशाअल्लाह पंहिंजी जदोजहद जारी रखंदी ऐं हर नेक कम में इंशाअल्लाह निडी आइज़ अॻु भरी हूंदी ऐं हर मज़लूम आवाम सां जेको आहे साकरु रहंदो ऐं जेको आहे निडी आइज़ जो चेयरमैन एडवोकेट अब्दुल बासित मेमण जेको कोट सगोरी ते बि ग़रीब मिसकिन माण्हुनि जी वाइर करे रहियो आहे त निडी आइज़ जो मक़सदु आहे ग़रीब मज़लूम माण्हुनि जे चहिरे ते मुस्कान आणणु। इंशाअल्लाह असां पंहिंजो कमु जारी रखंदासीं ऐं 27 रोज़े ते दस्तरखां विछायो वियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला ईद राति ताईं निडी आइज़ टीम तरफ़ां इफ़्तारी जो मुसाफ़िरनि लाइ पूर्ण बंदोबस्तु थियल आहे ऐं इंशाअल्लाह निडी आइज़ जी टीम जेकी मुकमल जेको आहे महिनत करे रही आहे उन्हनि खे सलाम पेश थो करियां ऐं उन टीम खे जस हुजे जेके रोज़े में हूंदे ऐं मुसाफ़िरनि खे रोज़ो खोलाइनि था, शरबत पियारियो ते लोकल माण्हुनि खे मुसाफ़िरनि खे शरबत पियारीनि था ऐं वॾी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। हींअर विच में तक़रीबन 23-24 रोज़े ते निडी आइज़ जो असांजो एक्टिव ऐं हर टाइम असां सां गॾु हूंदड़ ॿारहं मुहसिन ख्वाजे खे गाॾी जो धकु बि लॻो पर हुन धक खे विसारींदे माण्हुनि जी ख़िदमत में मशग़ूलु रहियो त निडी आइज़ जी पूरी टीम खे रहीम ख्वाजे खे पंहिंजो इक़बाल मल्लाह खे, इरशाद कातियार, साजिद सिंधी खे ऐं सदाम ज़ंगेजे खे ऐं वसीम सोलंकी खे ऐं सभिनी दोस्तनि खे बि जस्तो ॾियां